नाज़रीन, तंगवाणी लॻ ॻोठ बख्शू खान मलिक में मल्क बिरादरी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। लठियूं कुहाड़ियूं लॻण करे हिकु औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे तंगवाणी जो रिपोर्टर मोहम्मद अली ॾहाड़ी। जी मोहम्मद अली, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे तफ़सील को आगाह कंदो हलां त हीउ वाक़ियो तंगवाणी डेरासर की पुलिस थाणे जे अधु ॻोठ बख्शियल खान मल्क में मल्क बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में ज़मीन जे मामले तां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो आज़ादा इस्तेमालु कयो वियो। हिकु औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तंगवाणी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में हज़ूर बख्श मल्क, मौला बख्श मल्क, मोहम्मद बख्श मल्क, साईं बख्श, ख़ुदा बख्श ऐं हिकु औरत पिणु शामिल आहिनि। ज़ख़्मी हज़ूर बख्श मल्क मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे ज़मीन में ट्रैक्टर जो हर हलाए रहिया हुआसीं त असां मथां इमामदीन मल्क, हक़ नवाज़ खोसो 15 ॼणा साण करे असां मथां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो हमिलो करे ॾिनो ऐं असांखे ज़ख़्मी करे फ़रार थी विया। हुननि वधीक SSP कश्मीर खां मुतालबो कंदे चयो त ख़ुदा रा असां सां इंसाफ़ करे जवाबदारनि मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। जी मोहम्मद अली, तफ़सील ॿुधाइण लाइ आवाज़ जी महिरबानी। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रंजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।